अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भली कार आवां सारा सून और बुलेटिन में मुसंग साथ दी फराशा सबका पेरी का नजर हेडलाइन ते। आज़ाद कश्मीर में चूंडन जो पहिरियों मरहलो मुकमल। मीरपुर डिवीजन के 13 तकन ते पोलिंग पीपी ऐं नवाज़ लीग समेत 296 उम्मीदवारनि विच में मुकाबलो। मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशननि ते बदनस्मी नवाज़ लीग ऐं पीपी जा हामी आमू साम्हूं जहिड़ा। नकियाल में फायरिंग के एक वाक़े में पीपी जो कारकुन मुख्तियार यूनिस मार्ची वियो, 3 ॼणा ज़ख़्मी। मुख़्तलिफ़ हंधनि ते धांधली जूं शिकायतूं, ॿिनि प्रिज़ाइडिंग ऑफिसरनि खे नोटिस जारी। इलेक्शन कमीशन आज़ाद कश्मीर इलेक्शन में धांधली के इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। पीपल्स पार्टी चेयरमैन पारां आज़ाद कश्मीर में जियाले जे मारिजण वारे वाक़े जी मज़म्मत बिलावल भुट्टो सरदारी चयो आहे त मीरपुर में नवाज़ लीग उम्मीदवार उमेर नईम फायरिंग के करे मुंहिंजे कारकुन खे शहीद कयो आहे। लाॻापियल अख़्तियारियूं किथे आहिनि? इलेक्शन कमीशन छा पई करे? पीपी चेयरमैन चयो आहे त 2 ॾींहं अॻु बि उमेर नईम ऐं संदसि साथियुनि जी फायरिंग जी वीडियो मंज़र आम ते आई हुई। कार्रवाई कई वञे हा त हीउ वाक़ियो पेश न अचे हा। नवाज़ लीग वारा पंहिंजी शिकस्त ॾिसी वाराइप जो शिकार थी विया आहिनि। नवाज़ लीग अगवान राणा सनाउल्लाह पारां LA-10 कोटली में धांधली जो इल्ज़ाम। राणा सनाउल्लाह चयो आहे त प्रिज़ाइडिंग ऑफिसर अमलो पोलिंग बैग्स समेत पकड़ियो वियो आहे। आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म ऐं चीफ इलेक्शन कमिश्नर जांच कनि। लीगी अगवाननि जो चवणु आहे त हक़ीक़तूं साम्हूं अचण ताईं ही नतीजा क़बूल न कया वेंदा। पीपल्स पार्टी राणा सनाउल्लाह जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। नदीम अफजल चंद चयो आहे त जे पोलिंग स्टेशन ते एतिराज़ आहिनि उन्हनि जो अमलो PTI कारकुन जे घर में रहियल हो। आज़ाद कश्मीर जूं चूंडूं मुनसिफ़ाणी ऐं शफ़ाफ़ अंदाज़ में करायूं वञनि। सेनेटर शीरी रहमान चयो आहे त LA-12 जी पोलिंग में हथियारबंदनि जी दाख़िल थियण जे इत्तलाहनि ते ॻणती आहे। नवाज़ लीग जे बेबुनियाद इल्ज़ामनि बावजूद LA-10 जो चूंड अमलो तब्दील कयो वियो। नवाज़ लीग चूंड अमल खे तकरारी बणाइण जी कोशिश पई करे। सईद गनी चयो आहे त कश्मीरनि खे हक़ामियत, हक़ मिल्कियत ऐं हक़ रोज़गार जी ज़रूरत आहे। पाकिस्तान पारां भारतीय वज़ीर दिफ़ा जे वलारियल कश्मीर बाबति चिड़ ॼाणींदड़ बयाननि जी मज़म्मत। परॾेही खाते जे तर्जुमान ताहिर अंद्राबी चयो आहे त भारत जा बयान उन खे ख़तरे में विझण जी पॉलिसी अकासी कनि था। पाकिस्तान जे अज़म खे कमज़ोर नथो करे सघिजे। पाकिस्तान कंहिं बि मुहिम खे नाकाम बणाइण लाइ पुरज़म आहे। स्टेट बैंक नई मॉनिटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो। व्याज जी शरह 11.5% बरक़रार रखण जो फ़ैसिलो। गवर्नर स्टेट बैंक जमील अहमद चयो आहे त विच ओभर में छिकताण सबबि पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़ो थियो। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में इज़ाफ़े सबबि घटिजंदड़ महांगाई जी शरह मुतासिर थी आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे गवर्नर स्टेट बैंक चयो आहे त 2027 में हुकूमत जी कोशिशुनि सां एक्सपोर्ट बहितर थींदी। रोशन डिजिटल अकाउंट्स में 4 महीननि खां $30 करोड़ अची रहिया आहिनि। ईरानी सुप्रीम लीडर मुश्तबा खामनाई चयो आहे त अमरीकी ऐं सियोनी जिबर ख़िलाफ़ मज़म्मत खां सवाइ को रस्तो नाहे। लिबनान मथां सियोनी अगराही जो ख़ात्मो बुनियादी शर्त आहे। पंहिंजे पैगाम में ईरानी सुप्रीम लीडर चयो आहे त हिज़्बुल्लाह जे जिदोजहद दुनिया लाइ पैगाम आहे। हिज़्बुल्लाह जो दिफ़ा ईरान जी स्ट्रेटेजिक ज़िम्मेवारी आहे। ईरान जे परॾेही तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त अमरीका खे ॻाल्हियुनि जी बहाली लाइ दरख़्वास्त नाहे कई। ईअं करणु असांजी फितरत में नाहे। सालिस असांखे अमरीका तरफ़ां पैगाम पहुचाइनि था। फ़िलहाल असांजे अमरीका सां का बि ॻाल्हि ॿोल न पई थिए। ईरानी परॾेही वज़ीर तर्जुमान वधीक चयो आहे त ओमान सां हलंदड़ ॻाल्हि ॿोल जो अमरीका सां तालुक़ नाहे। हरमज़ जे इंतज़ाम बाबति ईरान ऐं ओमान विच में ॻाल्हि ॿोल मिसबत रही। यूक्रेन पारां ईरानी जहाज़नि खे निशानो बनाइण ख़तरनाक क़दम आहे। नार जा कुछ मुल्क ईरान जे ख़िलाफ़ अमरीका जे जंग में मुलविस आहिनि। ईरान अमरीका खे जंग जे ख़ात्मे जो तइयीन करण न ॾींदो। बहराम वेझो संगावती तकराटा मां पुट गोलियूं हणी क़तल। ॻोठ गुल मोहम्मद चचा में जवाबदारनि जो घर मथां हमलो। फायरिंग में औरत इनायता ऐं संदसि पुट नज़ीर अहमद चचो मारिजी विया। 1 ॼणो ज़ख़्मी। वाक़े बैदि दुरनि में छिकताण वारी सूरत-ए-हाल। हैदराबाद की अदालत मारिया सारियो ख्वाजा सरान खिलाफ हंगामी वारो केस दहशतगर्द ट्रोल अदालत मुंतकिल कर छॾियो। कंज्यूमर प्रोटेक्शन कोर्ट जे जज आमिर राजपूत पारां महफ़ूज़ कयल फ़ैसिलो जारी। अदालत पुलिस जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। SSP ऑफिस जी अॻूणी जूनियर क्लार्क मारिया सारियो ऐं ख्वाजा सरान खिलाफ केस में दहशतगर्दी जा कलम शामिल। मारिया सारियो ऐं ख्वाजा सरान खिलाफ SSP ऑफिस में एहतजाज हंगामी जो केस दाख़िल कयो हो। तंगवाणी में जो नड़ केनाल के 100 फुट गहरो। सवे एकड़नि ते पोखियल सड़ल फसल लुड़ी वियो। पाणी घरनि में दाख़िल। ॻोठ रसूल बख्श बहलकाणी वटां केनाल खे लॻल गारो बंदि करण जूं कोशिशूं। इंतज़ामिया गाइब। मुतासिर पंहिंजी मदद पाण तहत महफ़ूज़ हंधनि ते मुंतकिल थियण ते मजबूर।